सिर्फ़ु उन चुकियूं कढी सघनि था, पर पंहिंजा अमल उन्हनि जा जेके आहिनि, जेके क़ौमी तहरीकनि खे कमज़ोर करण वारा अमल आहिनि, जेके रियासत हमला कराईंदी आहे, त बाबा क़ौमी तहरीक जे अॻुवाणनि ऐं कारकुननि जे ख़िलाफ़ सिर्फ़ु प्रोपेगेंडा कयो त जीअं हुनजा वर्कर माण्हू सिंध में रहंदड़ माण्हू मायूस थियनि। मां यकीन सां चई सघां थो त GSM क़ौमी महाज़ आज़ादी मार्च हुजे, जेको सखर खां वठी कराची ताईं कयो वियो, उहो बि पैगाम सिंध मार्च हो, सिधो सो आज़ादी मार्च हुयो। ऐं 7 नवंबर ते पहिरियों दफ़ो सिंध जी तारीख़ में एॾी वॾी तइदाद में माण्हू निकिता, जंहिंमें किन द न्यूज़ वारनि लिखियो त 2 लख खां मथे माण्हू हुआ, जंग लिखियो त 4 लख हुया, कन अख़बारनि लिखियो 7 लख माण्हू हुआ। पहिरियों दफ़ो लखनि जे तइदाद में, जंहिंमें रियासती जे तरफ़ खां इहा प्रोपेगेंडा कई वई त बाबा हिते बम ब्लास्टिंग थींदी, हिते माण्हू मरंदा, हिते फॾो थींदो, फसाद थींदो, त जीअं माण्हुनि जे अटेनस ते असरु पए जेको आहे।